अस्सलाम वालेकुम दोस्तों, ये वीडियो तमाम उन्हनि दोस्तनि जे लाइ जेके मूंखां पुछनि था त हीअ ऑनलाइन कमु छा आहे। सिंधी में इन करे ठाहियां पियो छो जो वधि में वधि माण्हुनि खे मुंहिंजा लफ़्ज़ सम्झ में अची सघनि। ॻाल्हि सम्झ में अचे न अचे उहा बाद जी ॻाल्हि आहे। For those who are wondering what this video is about, if you don't understand the language, please let me know, I'll get you up to speed. हाणे ऑनलाइन कमु छा आहे बा, तव्हां मूंखां पुछो था कीअं थींदो छा थींदो, भला असां बि कयूं। पहिरीं ॻाल्हि त इहा त तव्हां सम्झो त ऑनलाइन कमु आहे छा। तव्हां ऑनलाइन कमु जेको आहे हिकिड़ी मज़दूरी आहे। तव्हां ॾिठा हूंदा राज़ा ऐं मज़दूर रोडनि रस्तनि ते वेठा हूंदा आहिनि, को रंग करण वारो आहे, को जेको आहे सो मिस्त्री आहे, को जेको आहे सो सिरूं खणण वारो आहे। तव्हां छा आहियो, तव्हांखे कहिड़ो कमु अचे थो। ऑनलाइन कमु बि ईअं ई आहे, मज़दूरी आहे। तव्हांखे स्किल अचे थो, तव्हांखे सुठो कमु अचे थो, तव्हां पंहिंजी वैल्यू उन हिसाब सां ठाहींदा। बाक़ी हीअ ऑनलाइन कमु हिकिड़ी मज़दूरी आहे। जेतिरो तव्हांखे कमु सुठो थो अचे ओतिरा तव्हांखे रेट सुठा मिलंदा। फ़र्क़ु सिर्फ़ु एतिरो आहे त हिते असां पाकिस्तानी रुपीज़ में कमायूं था, जॾहिं ॿाहिरि मुल्क ॾींदासीं पंहिंजी सर्विस असांखे डॉलर में मिलंदी। महिरबानी अदा, वरी नेक्स्ट टाइम तव्हांखे वधीक डिटेल में ॿुधाईंदासीं।